अगू अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चूंड रैली दौरान कातलाने हमले में जख्मी। ट्रंप के मुहाफ़िज़न हमले आवर के मारे छॾियो। डोनाल्ड ट्रंप पेंसिल्वेनिया के शहर बटलर में मुनक़िद रैली के खिताब लाइ स्टेज ते मौजूद हो तो ओचितो फायरिंग जो वाक़ियो पेश आयो ऐं गोली ज़ाहिरी तौर ट्रंप के कन के छूहंदे निकिरी वई। फायरिंग खां पोइ भाॼ पइजी वई। हिकु शकी गिरफ़्तार। डोनाल्ड ट्रंप के चेकअप बाद अस्पताल में फारिग कयो वियो। अमरीकी सदारती उम्मीदवार महफूज़ हंद मुंतकिल। सिक्योरिटी अख्तियारनि अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते हमलो कातलाणो करार ॾेई छॾियो। FBI अख्तियारनि मूजिबि हिन वाक़िए में हिकु हमले आवर मारिजी वियो। गिरफ़्तार शकी शख़्स जी DNA टेस्ट कई पई वञे। सिक्योरिटी इदारनि बिना देर जवाबी कार्रवाई कई। ट्रंप ते हमले खां पोइ हाणे उते को ख़तरो नाहे। अमरीकी सदर जो बाइडन जे डोनाल्ड ट्रंप ते हमले जी मज़म्मत। चूंड मुहिम रोकण जो ऐलान। चूंड जो बाइडन डोनाल्ड ट्रंप सां राब्तो करे ख़ैरियत मालूम कई। अमरीकी सदर चवे थो डोनाल्ड ट्रंप हमले में महफूज़ रहियो आहे। इहो ॿुधी ख़ुशी थी आहे। अमरीका में अहिड़नि वाक़िअनि जी का बि गुंजाइश नाहे। अॻूणे अमरीकी सदर बराक ओबामा ऐं जॉर्ज बुश चयो आहे त अमरीकी जमहूरियत में सियासी तशद्दुद जी का बि जॻह नाहे। बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टार्मर ऐं जापान जे वज़ीर आज़म फोमियो कैशिदा पारां डोनाल्ड ट्रंप ते हमले जी मज़म्मत। आलमी अॻवाननि जो चवणु आहे त सियासी तशद्दुद ते सभिनी ख़िलाफ़ हिकु गॾु थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते चूंड रैली दौरान हमले जी मज़म्मत। जल्द सेहतियाबी लाइ दुआ। शहबाज शरीफ जो चवणु आहे त सियासी अमल में हर क़िस्म जो तशद्दुद मज़म्मत जोॻो आहे। हिन ॾुखी घड़ीअ में असां जूं हमदर्दियूं ऐं नेक ख़्वाहिशूं डोनाल्ड ट्रंप जे ख़ानदान सां गॾु आहिनि। पंजाब में बरसात दौरान मुख्तलिफ हादसनि में 12 ॼणा फौत 27 ज़ख़्मी। PDM पंजाब बरसात दौरान थींदड़ जानी नुक़सान जा तफ़सील जारी करे छॾिया। PDM मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान लाहौर, सरगोदा, टोबा टेक सिंह, फैसलाबाद, कोटअदू ऐं बहावलपुर में तूफ़ानी बरसात पई। बरसात सबबि मुख्तलिफ हादसनि में फौत थी वियलनि जो 5 ॿारड़ा, 3 औरतूं ऐं 4 मर्द शामिल आहिनि। सूबे में 27 ज़ख़्मी थी पिया ऐं 14 घर मुतासिर थिया आहिनि। नारोवाल ऐं मुल्तान में विझ किरण सबबि 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा। PDM जो चवणु आहे त 15 जुलाई खां लाहौर, सियालकोट, फैसलाबाद ऐं गुजरांवाला में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे।